वाक़िया के नासी सिंध हाई कोर्ट डॉक्टर खालदा सिकंदर मेंदरो जो सेनेटरी टेक्नोक्रेट सीट ते फार्म बहाल करे छॾियो आहे। मरहूम डॉक्टर सिकंदर मेंदरो जी वफ़ात पार टेक्नोक्रेट वारी सीट खाली थियण ते पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां डॉक्टर खालदा सिकंदर खे सीनेटर नामज़द कयो वियो आहे। सेनेटरी टेक्नोक्रेट सीट जी चूंड 6 जुलाई ते सिंध असेंबली में थींदी। आग कई पिया के सिंध हाई कोर्ट डॉक्टर खालदा सिकंदर मेंदरो जो सेनेटरी टेक्नोक्रेट सीट ते फार्म बहाल करे छॾियो आहे। मरहूम डॉक्टर सिकंदर मेंदरो जी वफ़ात बाद टेक्नोक्रेट वारी सीट खाली थियण ते पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां डॉक्टर खालदा सिकंदर खे सीनेटर नामज़द कयो वियो आहे। डॉक्टर खालदा सिकंदर पीपल्स पार्टी जी पुरानी अॻवान ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी वेझी साथी रही आहे। ख़बर मां शेयर कई पिया। सिंध हाई कोर्ट डॉक्टर खालदा सिकंदर मेंदरो जो सेनेटरी टेक्नोक्रेट सीट ते फार्म बहाल करे छॾियो आहे। मरहूम डॉक्टर सिकंदर मेंदरे जी वफ़ात बाद टेक्नोक्रेट वारी सीट खाली थियण ते पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां डॉक्टर खालदा सिकंदर खे सीनेटर नामज़द कयो वियो आहे। डॉक्टर खालदा सिकंदर पीपल्स पार्टी जी पुरानी अॻवान ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी वेझी साथी रही आहे।